अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलुल्लाह। ग्रुप आपके मसाइल और उनकाल ग्रुप में सवाल आयो है इसरा ने मेराज जे मुतालिक। पहले सवाल सुनो था, खुश आमदेद, दिलचस्प सवाल जी। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अहलन। ग्रुप आपके मसाइल और उनका हल। मौलवी सुलेमान साहब, उम्मीद है खैर सुनदा। अल्लाह पाक अवांखे पंहिंजे समान में रखे, आमीन। साईं मुंहिंजो सवाल आहे त रजब महीने जी फज़ीलत छा आहे? छा रजब महीने में पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे मेराज नसीब थी उन जो कुरान में जिक्र साबित आहे या न, या किन महीने में पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे मेराज नसीब थी ऐं मेराज छा आहे इन जे बारे में जिक्र कंदा। ऐं रजब जे महीने में 22 रजब जो जेके रजबी कुंड आहिनि उन जी छा हक़ीक़त आहे, या केतिरो सवाब आहे, या छा हुकुम आहे, ऐं रजब महीने जी का ख़ासि इबादत कुरान या हदीस से साबित आहे या न, इन जे बारे में रहनुमाई कंदा। अल्लाह पाक अवांखे दुनिया आख़िर के अंदर इज़्ज़त अता फरमाईंदो। आमीन। सवाल जो जवाब कुरान मजीद जी أسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير. सुभान अल्लाह। सूरत बनी इसराइल तंहिंजी आयत नंबर 1 हिन सवाल जो जवाब है। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मेराज कराए में आ वई। अॼु पाण ॾिसूं था त दुनिया जा कई अहिड़ा इंसान आहिनि जेको दावो कयूं था असां वॾी बुलंदी छुई आसमान ते पुॼी वियासूं, चंद्र ते पुॼी वियासूं, हेतिरे महीने पुठियां हिते हेतिरी बुलंदी असां पार कई। जॾहिं त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला उहो बुलंदियूं नसीब फरमाए जेको कंहिंखे नसीब न थी। वरफ़ाना लक ज़िक्रक, नबीअ जी शान ऊंची, ज़िक्र ऊंचो, अने अल्लाह ताला हर तरह जूं बुलंदियूं नसीब फरमाए। उन्ही मां हिकिड़ी आहे मेराज। इसरा अने मेराज सम्झे ला करे आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मे हानी जे घर आराम फरमायो थे मके जे अंदरि। मके थी बैतुल मुक़द्दस जेको हिंटाणे फ़लस्तीन जी सरज़मीन जे अंदरि अल्लाह जो घर रहियो क़िबले अव्वल। इन जे दरमियान जेतिरो नबीअ जो सफ़र थियो आहे इनखे इसरा चे में अचे थो। इसरा उते आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी बैतुल मुक़द्दस जे अंदरि तमामु अंबिया अलैहिस्सलातु व तस्लीम जी इमामत फरमायो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो अने सुहिणो लक़ब पण इमामुल अंबिया आहे, इमाम आज़म इमामुल अंबिया आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तमामु अंबिया जी इमामत फरमायो। बैतुल मुक़द्दस थी आसमान जो सफ़र थियो, ऊंचाई अने बुलंदीअ जी तरफ़ इनखे मेराज चे में अचे थो। ई पूरो सफ़र जिस्मानी आहे अने ई पूरो सफ़र बेदारीअ जी हालत में आहे। इन जी हिकमत इहा त अल्लाह ताला आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उहो तसल्लियूं नसीब फरमाए अने उहो बुलंदियूं नसीब फरमाए। ताइफ़ जे सफ़र जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे काफ़ी तकलीफ़ थी वई। सैयदा खदीजतुल कुबरा उम्मुल मुमिनीन रज़ी अल्लाह ताला अन्हा जी वफ़ात जी वजह से आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ज़ाहिरी गम लाहक थियो हो त ई मड़े गम अने ॾुख मेटिजी वञे। उम्मत के वॾो हिकिड़ो तोहफ़ो मिलियो। उहो तोहफ़ो नमाज़ आहे जेको मेराज जे अंदरि आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नसीब थियो। रियो मुंदो 22 तारीख़ जो जेको कोंडा बनाए में अचनि था इन्ही जी कुरो हाल हक़ीक़त आहे। 22 तारीख़ जो कोंडा 22 रजब जो इमाम जाफ़र सादिक जे मुतालिक चवनि था त ही इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह अलैह जी मुनासिबत से 22 तारीख़ जो कोंडा बनाए में अचनि था। जॾहिं त इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह अलैह जी न 22 तारीख़ पैदाइश है न तारीख़ वफ़ात है। जे तारीख़ पैदाइश नारियूं त सही इतिहास जे मुताबिक़ 8 रमज़ान है अने वफ़ात जे नारियूं त वफ़ात पण शवाल जे अंदरि रही।
लिहाज़ा 22 तारीख़ इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह अलैह जी न पैदाइश है न वफ़ात है। 22 रजब तारीख़ जे मुताबिक़ इमाम माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जी तारीख़ वफ़ात है। जितनी मनहूस कौम साहबा इकराम से नफ़रत अने बुग़्ज़ रखे थी, उन्हीं इमाम माविया रज़ी अल्लाह ताला अन्हो जेको कातिब वही आई, उन्हीं जी वफ़ात मथे जश्न मनाए ला करे तारीख़ खे ॿियो रुख ॾिनो हुयो। 22 रजब इमाम माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जी तारीख़ वफ़ात है। इन तारीख़ जो ख़ुशी मनाए ला करे, जश्न मनाए ला करे इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह अलैह जी आड़ ॻीणो त ही तारीख़ी हक़ाइक़ जे मुताबिक़ 22 रजब जी कोई इबादत आहे ज न, इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह अलैह से कोई निस्बत ज नाहे। अने जेकॾहिं हाल हक़ीक़त होए तव्हांजे शरीयत में इन जो कोई सबूत आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में नथो मिले, खैरुल कुरून में नथो मिले। लिहाज़ा इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह अलैह जी वफ़ात अने पैदाइश जे बदिले हक़ीक़त में इमाम माविया रज़ी अल्लाह ताला अन्हो जेको साबी रसूल आई, उन्हीं जी वफ़ात मथे ही जश्न है जेको ग़लति है। ते सवाइ रजब जो महीनो, सुवाल जवाब लंबो थिए थो। रजब जो महीनो हुर्मत वारो महीनो है। अल्लाह ताला जेको महीना हुर्मत वारा 4 बनाए, उन्हीं में हिकिड़ो रजब जो महीनो है, जंहिंजो सबूत कुरान मजीद में मौजूद है। सूरह तौबा जे अंदर आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के महराज अने इसरा जिस्मानी तौर ते थई, हक़ीक़ी थई, पण वरे जे बारे में इख्तलाफ है। 2 इख्तलाफ आया आहिनि। हिजरत थी पहला अने सैयदा खदीजतुल कुबरा जी वफ़ात खां पुठियां ई वाक़ियो पेश आयो, पण कॾहिं आयो फिक्स तारीख़ नाहे, वरे नाहे। तारीख़ कोरो रजब जो महीनो है कि ॿियो आहे। अमोक तफ़सीर जे किताब में, सीरत जे किताब में, तारीख़ जे किताब में बेशक लिखियल आहे जे 27 रजब आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महराज थई, पण हाल हक़ीक़त इहा आहे त इहा कन्फर्म तारीख़ नाहे, मुहक़क़ तारीख़ नाहे। हतमी तारीख़ 22, हतमी तारीख़ 27 रजब आहे न। शेखुल इस्लाम इब्न तैमिया रहमतुल्लाह अलैह मोहर शबद कई था अने फरमाई था तारीख़ जे मुतालिक़ जे महराज जी तारीख़ कई है। फरमाई था अने ई हवालो ज़ादुल माद इब्न क़य्यिम जिल्द नंबर 1 सफ़ा नंबर 58 में मौजूद है। लम यकुम दलीलुन मालूमुन ला अला शहरिहा वला अला अशरिहा वला अला आइनिहा। कंहिं बि क़िस्म जी कोई दलील यकीनी आहे ज न महराज जे मुतालिक़ जे कयो महीनो है। कंहिं महीने जी फिक्स दलील मिले ज नथी, न कंहिं अशरे जी मिले थी, न कंहिं तारीख़ जी मिले थी। बलिन नुकूलो फी ज़ालिक मुनक़तिअतुन, जितरा नुकूल एतिरे जितरियूं रिवायतूं मौजूद आहिनि त ई रिवायतूं मड़े मुनक़ते आई, कमज़ोर आई, अने मुख़्तलिफ़तुन मुख़्तलिफ़ आई, सही न आई। लैस फी हा मा युक्तो बिही, अहिड़ी कोई इन जे अंदरि दलील ज न आहे जेको ठोस सबूत मिली सघे। अच्छा, वला शुर लिल मुस्लिमीन तख़सीसुन लैलतिल लती यज़ुन्नु अन्नहा लैलतुल इसराए, अने अहिड़ी कोई फिक्स इबादत पण मशरू न आहे इन राति में जेको राति जी बेदारी करे में अचे। मतिलबु इसरा अने महराज जी वारी राति में कोई इबादत मुस्लमान लाइ फिक्स न आहे। हिन इबारत से मालूम थियो जेको शेखुल इस्लाम इब्न तैमिया रहमतुल्लाह अलैह जी इबारत है त कोई महीनो फिक्स न आहे। जे महीनो फिक्स न आहे त 27 रजब जी ये तारीख़ फिक्स करणु हक़ीक़त जे ख़िलाफ़ है। बेशक महराज थई, इसरा थई, नमाज मिलई, नबी जी शान बुलंद हुई अने अल्लाह ताला बुलंद करे दुनिया खे ॾेखारे। इन महराज जे बारे में अहमद मल्ला रहमतुल्लाह अलैह फरमाई था त जी जाग वरियो बाग तुंहिंजो माग मौला पार आहे, जी जाग वरियो बाग तुंहिंजो माग मौला पार आहे, छॾ खाक चढ़ अफलाक ते बुराक बरकी तार आहे। हिन वार जो सॾु पार जो सरकार जो दादार जो, हिन वार जो सॾु पार जो सरकार जो दातार जो, अॼु यार जो दादार जो दिलदार जो दीदार आहे। तुंहिंजी तलब कई
पाक रब थियड़ो सबब हल हेठ शब कर अदब कर सैर उब रख तूं अदब अॻिते अजब दरबार आहे तुंहिंजी तलब कई पाक रब थियड़ो सबब हल हेठ शब कर सैर उब रख तूं अदब अॻिते अजब दरबार आहे गुल फुल गसन लालूं लसन वादियूं वसन अर्श रसन दर्शन फसन जद्दुल हसन तो लाइ जशन तैयार आहे ही माना महराज जो वाक़ियो आहे महराज कीअं थई ई शान आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आराम से इकराम से हिकु वाम से धुड़धाम से गॾु जाम से जिन जो नाम से निर्वार आहे आराम से इकराम से हिकु वाम से टकशाम से धुड़धाम से गॾु जाम से जंहिंजो नाम से निर्वार आहे लास्ट नूरुल हुदा मल मुक्तदा मिलियो ख़ुदा थी मन मुदा अहमद गदा तिन ते फदा सदको सदा सदबार आहे त महराज हक़ीक़ी जिस्मानी तौर ते आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कराए में आवे कोई महीनू फिक्स आहे न इन जी कोई ख़ासि इबादत आहे ई महीनू या तारीख़ फिक्स न करे में आवे एतिरे लाइ जेकॾहिं फिक्स हुए त वरी उम्मत इन में ॿई को इबादत ईजाद करे अने जेकॾहिं फिक्स आहे तव्हां इन में इबादत कोई साबित न आहे रजबी कोंडा रहिया इमाम आविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वफ़ात आहे 22 रजब जो तंहिं सवाइ हिन महीने में कोई फिक्स न रोज़ो अलंग आहे न निमाज़ अलंग आहे हुरमत वारो महीनो आहे अल्लाह फरमाए थो इन महीने में पंहिंजे नफ़्स ते ज़ुल्म न कयो आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।